अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए ईमान वारो, तव्हां खां अॻे अहले किताब जिन माण्हुनि यहूदिन ऐं नसारनि तव्हां जे दीन खे मज़ाक ऐं तमाशो खणी बणायो आहे, उन्हनि खे ऐं काफ़िरनि खे पंहिंजो दोस्त न बणायो ऐं अल्लाह खां डिॼो ऐं संदसि नाफ़रमानी खां बचो जेकॾहिं अव्हीं मोमिन आहियो। ऐं जॾहिं अव्हां निमाज़ लाइ सॼो था यानी आज़ान ॾियो था त उन खे बि चर्चो ऐं रांदि करे वठनि था, उहो उन ई करे जो बेशक उहे बेअकुल क़ौम आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त ए अहले किताब, छा तव्हां असां मां सवाइ हिन जे ॿियो को बि ऐब कढी सघो था जो असां अल्लाह ऐं जेके असां ॾे नाज़िल कयो वियो आहे यानी क़ुरान ऐं जेके किताब अॻु नाज़िल थिया आहिनि उन्हनि ते ईमान था रखो। यकीनन तव्हां मां घणा नाफ़रमान ऐं बेदीन आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ त छा आऊं अव्हां खे ॿुधायां त अल्लाह वटि उन्हनि खां बि वधीक बुछड़े आक़िबत या अंजाम वारा केर आहिनि। उहे शख़्स आहिनि जिन ते अल्लाह लानत कई ऐं गज़ब कयो ऐं उन्हनि मां केतिरा ई भोलड़ा ऐं सूअर कया आहिनि ऐं उहे जिन तागूतनि जी इबादत या पूॼा यानी अंधी तक़लीद कई उहे दर्जे जे लिहाज़ खां सभ खां बदतर आहिनि ऐं सिधी राह खां तमामु घणो भटकियल आहिनि। ऐं जॾहिं तव्हां वटि अचनि था त चवनि था त असां ईमान आंदो, पर हक़ीक़त में हू कुफ्र सां आया हुआ ऐं यकीनन कुफ्र ई पांद में पाए विया ऐं जेके कुझु हू लिकाइनि था सो अल्लाह चङी तरह ॼाणे थो। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं ॾिसंदे त उन्हनि मां केतिरा ई माण्हू गुनाह ऐं ज़ुल्म करण ऐं हराम खाइण में काही पिया आहिनि। यकीनन जेके कुझु हू कनि था उहे कहिड़ा न बुछड़ा कम आहिनि। पोइ भला अल्लाह वारा यानी यहूदी आबिद बुज़ुर्ग ऐं आलिम उन्हनि खे गुनाहनि जी ॻाल्हियुनि चवण ऐं हराम खाइण खां छो नथा रोकीनि। जेके कुझु हू करे रहिया आहिनि उहो निहायत ई बुछड़ो आहे। यहूदी चवनि था त अल्लाह जो हथ तंग यानी ॿधल आहे यानी अल्लाह बख़ील आहे, पर हथ त संदन तंग आहिनि ऐं उन चवण करे मथे लानत कई वई, बल्कि हुन यानी अल्लाह जा त ॿई हथ खुलियल ऐं कुशादा आहिनि। जीअं वणंदो अथसि तीअं ख़र्च कंदो आहे ऐं जेको किताब तो ते तुंहिंजे रब तरफ़ां नाज़िल थियो आहे सो उन्हनि मां घणनि खे सरकशी ऐं कुफ्र में ज़रूर वधाईंदो ऐं असां उन्हनि जे विच में दुश्मनी ऐं कीनू क़यामत ताईं विझी छॾियो आहे। जॾहिं बि जंग लाइ बाहि भड़काइनि था त अल्लाह उन खे उझाए थो ऐं उहे मुल्क में फसाद जी कोशिश कंदा रहंदा आहिनि ऐं अल्लाह फसाद कंदड़ खे कॾहिं बि पसंद न कंदो आहे। ॾिसो, यहूदी त अल्लाह जी लानत करे अॼु बि साॻियो हाल अथनि ऐं जेकॾहिं अहले किताब वाकई ईमान आणनि हा ऐं परहेज़गार थियनि हा ऐं नाफ़रमानियुनि खां बचनि हा त असां संदन बुरायूं ऐं गुनाह ज़रूर मेटे छॾियूं हा ऐं खेनि नेमतुनि सां भरियल बाग़नि में ज़रूर दाख़िल करियूं हा। ऐं जेकॾहिं उहे वाकई तौरेत ऐं इंजील ऐं जेकी संदसि रब वटां नाज़िल थियो आहे उन ते क़ाइम रहनि हा त उहे ज़रूर पंहिंजे मथां आसमान मां ऐं पंहिंजे पेरनि जे हेठियां ज़मीन मां रोज़ी खाईनि हा। जेतोणीकि उन्हनि मां हिकु जमायत विच थरी यानी सिधी राह ते आहे, पर उन्हनि मां अक्सर जेके कुझु कनि था सो बुछड़ो आहे।